अच्छा भगवान इहो ॿुधायो भगवान जो स्वरूप कहिड़ो आहे? चओ हरे राम। भगवान जो हिकिड़ो भौतिक स्वरूप आहे, ॿियो सूक्ष्म स्वरूप आहे। हे परीक्षित, हे सॼो संसार भी भगवान ही आहे, ॿियो कुझु कोन्हे। साईं संसार कीअं भगवान आहे? जाते नज़र वञे थी उहो संसार नाहे, भगवान आहे, अहिड़ी भावना रख। भगवान जे सिवा कुझु कोन्हे। ॻाल्हि सम्झ में न आई? चवनि था जीअं भाई तव्हां ॾिसंदा आहियो, मां तव्हां खां पुछंदुमि हे छा आहे, तव्हां छा चवंदव? कंगन आहे। इहे छा आहे? छा चवंदव? चूड़ी आहे। हार पातल आहे, तव्हां छा चवंदव? हार आहे। लेकिन ठीकु आहे त आकार आहे हार जो, चूड़ीअ जो, कंगन जो, मुंडरीअ जो, पर ठहियल छा जा आहिनि? सोन जा, हा न? ठहियल छा जा आहिनि? मान लो सोन जा। त इन में आहे त सोन, सोन जो आकार कंहिंमें कंगन वरितो आहे, कंहिंमें कुझु वरितो आहे। चओ हरे राम। जीअं मिट्टी आहे, मिटकीअ जो कंहिं मटको ठाहियो, कंहिं मटकी ठाही, कंहिं थाली ठाही, कंहिं खिलौना ठाहिया। ठीकु आहे, तव्हां चवंदो हे हाथी आहे, घोड़ो आहे, थाली आहे, मटको आहे, पर आहे छा? तत्व कहिड़ो आहे? तत्व चइबो आहे कंहिंसां ठहियल? मिट्टी आहे न, हा न? लेकिन असांजी नज़र थोरी वेंदी आहे। असां चवंदा आहियूं हाथी घोड़ा हे सामान आहिनि, ओॾे नज़र वेंदी आहे। तहिड़ी तरह सां जेको जानकार माण्हू सम्झी वेंदो आहे, सुनार सम्झी वेंदो कि पीतल आहे कि सोन आहे, तहिड़ी तरह सां संत सम्झी वेंदा आहिनि नज़र संसार तो अचे पर भीतर मुंहिंजो श्री कृष्ण ही वेठो आहे, उनजे अलावा कोई कोन्हे। इहो भगवान जो जगत रूप दर्शन आहे। जाॾे नज़रियूं वञनि इते भी भगवान आहे, जाते काथे भगवान आहे। कोई भी क्रियाऊं हलनि, शुद्ध हलनि अशुद्ध हलनि, सॼो संसार त भगवान पाण ही बणिजी वियो आहे। चओ हरे राम। ॿियो भगवान जो जेको स्वरूप आहे विराट रूप आहे। हे परीक्षित, हे टई लोक भगवान जे अंदरि, भगवान जे ॿाहिरि कुझु भी कोन्हे। भगवान जा चरण जेके आहिनि उहो पाताल लोक आहे। चओ हरे राम। भगवान जा जेके एड़ियूं ऐं पंज आहिनि इहो रसातल आहे। थोरो मथे अचो त तलातल आहे। घुटना भगवान जा सुतल लोक आहे। जंघूं वितल अतल लोक आहे। वरी हे भूरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ये भगवान जा अॻिते वधंदा वञो। भगवान जो कमर, पेट, छाती, भगवान जो मुख जेको आहे, मस्तक आहे, उहो भगवान जो परम धाम आहे। भगवान जे ॿाहिरि कुझु आहे ई कोन। वासुदेव सर्वम, सब कुछ भगवान वासुदेव है। चओ हरे राम हरे कृष्ण। वही परमात्मा हृदय में वेठा आहिनि। जॾहिं असांजो मन चित्त बुद्धि अहम पूरी तरह सां हिकु चित्त एकाकार थी करे उन परम तत्व में जॾहिं लीन थींदो आहे त भीतर ई उन्हनि जा दर्शन थी वेंदा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की।